ग़ालिबन 1288 खां 1306 सदीअ में सूमरा घराणे जे चनेसर दासड़ा सिंध जे उन इलाइक़े जो हाकुम हुयो जेको अॼु ठठो ज़िलो सॾिजे थो। ही ताक़तवर ऐं मणियादार मुड़स तौर मशहूर हो ऐं हिन जी शादी लीला सां थियल हुई। कौरू राय खंगार जी धी जेका राजपूत घराणे जे लखपत जो हाकुम हो। कौरू पंहिंजे हुस्न जे करे मशहूर हुई ऐं हुनखे चनेसर जी ख़ूबसूरतीअ जा किस्सा बि ॿुधल हुआ ऐं कौरू दिल में चनेसर सां शादीअ जो पह करे छॾियो हो। पोइ संदसि वज़ीर जखरे मार्फत चनेसर जे महल ताईं पहुती। कौरू कंहिं बि हालत में मायूस थींदड़ न हुई ऐं पंहिंजी माउ लाइ को कमु ॻोल्हे लधाई। लीला राणी हुअण जे बावजूद गैर मुस्तकिल मिजाज ऐं जल्दी हिरखण वारी औरत हुई। ज़ेवरात हिन जी ख़ासि कमज़ोरी हुया ऐं कौरू लीला जी उन कमज़ोरी जो फ़ाइदो वठंदे कंहिं बहाने सां पंहिंजो क़ीमती हीरनि जो हार लीला जे अॻियां ज़ाहिर कयो त लीला हार ते हिरखजी कौरूअ खां हर क़ीमत ते हार वठण जी होॾ कई त मोट में कौरू चनेसर सां हिक राति गुज़ारण जी शर्त ते हार ॾियण जो वाइदो कयो। Knocking at your door, O Dasada, with married misdeeds. जिन तो रुसण संदियूं रूह में तिन मुंह भेणी नागे होता। Cannot bear, O sweetheart, your calculated descent. मेट मदायूं मुहजियूं अला। Shroud my improprieties for sake of Lord. ही सौदो पंहिंजी नोयत जो ॾुखियो सौदो हो पर लीला जी लालच ऐं चनेसर में भरोसे कारण इहो शर्त क़बूल कयो ऐं इहो वक़्तु लीला जी क़िस्मत जो पासो बदिलाईंदड़ साबित थियो। रात जो बादशाह खे जजो नशो पियारियो। लीला चनेसर खे पाण मुरादो कौरूअ वटि छॾे आई। सुबुह जो चनेसर खे सुध थी त लीला क़ीमती हार एवज़ पाण मुरादो हिन खे कौरू जे हवाले कयो आहे। तंहिं चनेसर खे लीला जे रवैये ते ॾुख रसियो ऐं चनेसर लीला खे ॾुहाग ॾेई कौरूअ सां विहाउ करण जो फ़ैसिलो कयो। लीला घणाई हीला हलाया पर चनेसर जी चित में चाह पैदा न करे सघी। घणनि हीलनि वसीलनि जे बावजूद नाकाम थियण ते लीला ॾुहाग जो दाग साण खणी पंहिंजे पेकनि ॾांहुं रवानी थी।
जे कारुआणी निकांद के तरोई रिझाए लीला मंच सुञा काचा पयवकान जिन मकाऊ नखणा मिलन में पूछता कैसी कलब हुए कांद जी तो भायो मोचारी किया हो किया पाए हार कांद कुड़िए जो न बने भते सिंगार वह मुलही बिरझा दिल पर खेता सिड़ो जखरो जेको लीला जी बिरादरी मां मंगियल हो तंहिंखे उन शर्त ते संग ॾियण जो चयाऊं त चनेसर जियां तूं बि पंहिंजी वञीअ खे ॾुहाग ॾींदे तंहिं करे पहिरीं लीला जी राणीअ वारी हैसियत मोटणु घुर्जे। जंहिं ते जखरे वचन कयो त पंहिंजी शादीअ खां पहिरीं हू चनेसर खे राज़ी करे वठंदो। जखरे घणी मिंथ मेड़ खां पोइ चनेसर खे पंहिंजी शादीअ जी ॼञनि में गॾु हलण ते राज़ी कयो ऐं होॾां लीला पंहिंजो पाण खे पर्दे में ढकियल ख़ूबसूरत रकासा तौर चनेसर आॾो ज़ाहिर कयो ऐं मालूम थियसि त हीअ हुनजी ॾुहाग ॾिनल राणी लीला आहे। चनेसर जी दिलि में लीला लाइ सांढियल सिक उधमो खाधो। अवगुण करे ऐं चनेसर थधो ऐं गहरो साह खणंदे बेहोश थी किरी पियो।
ऐं उते जो उते दम ॾिनाई। लीला बि उहो सदमो सही न सकी ऐं हिकु दर्द भरी दाह करे चनेसर मथां किरी दम ॾिनाई। तिन मूं भेणी नागे भोता If not pardoned, even then beseech. Never give up. Beloved is most merciful.